नाज़रीन हेडलाइन सां वठी ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। हिन अहम ख़बर सां वफ़ाक़ी काबीना मिनी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिं दौरान मिनी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त काबीना मिनी बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरीअ बैदि फाइनेंस बिल अॼु क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी काबीना मिनी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिं दौरान मिनी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त काबीना मिनी बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी आहे, जॾहिं त वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरीअ बैदि फाइनेंस बिल अॼु क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी काबीना मिनी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिं दौरान मिनी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। नाज़रीन हवाले सां वधीक तफ़सील आहिनि। धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुनवर चारण इस्लामाबाद खां लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर। काबीना जो खास इजलास वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थियो, जंहिंमें जेको फाइनेंस बिल तरमीम बिल जेको हो उनजी बाज़ाब्ता तौर ते मंज़ूरी ॾिनी वई ऐं वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मंज़ूरी खां पोइ जेको हुकूमत तरफ़ां जेको फाइनेंस बिल तरमीम बिल ते अॼु जेको आहे क़ौमी असेंबली इजलास में पेश कयो वेंदो ऐं कुझु ई देरि खां पोइ क़ौमी असेंबली जो इजलास बि शुरू थियण वारो आहे ऐं हुकूमत तरफ़ां इहा ई कोशिशि आहे त अॼु जेको आहे सो कंहिं तरीक़े सां जेको तरमीमी फाइनेंस बिल आहे उहो क़ौमी असेंबली जे इजलास मां पेश कयो वञे ऐं उनमें जेको आहे सो जेके अपोज़िशन तरफ़ां बि जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त अपोज़िशन तरफ़ां बि अॼु जेको आहे सो इन तरमीमी फाइनेंस बिल खे रोकण जे हवाले सां अपोज़िशन जो गॾियल पार्लियामानी पार्टियुनि जो इजलास बि जेको आहे सो तलब कयो आहे ऐं उहो इजलास बि कुझु ई देरि खां पोइ शुरू थियण वारो आहे। हुकूमत तरफ़ां ऐं इन सतह ते हर मुमकिन तरीक़े सां जेके हुकूमत सां लाॻापियल जेके मेंबर आहिनि उन्हनि खे वज़ीर आज़म जे तरफ़ां जेको आहे सख़्तीअ सां हिदायत कई वई आहे त अॼु जेको कुझु ई देरि में क़ौमी असेंबली इजलास थी रहियो आहे उन में पेश थियनि ऐं जेके हुकूमत तरफ़ां तरमीमी फाइनेंस बिल जेको आहे सो जेको अॼु पेश कयो वेंदो उनजी जेको आहे सो हर सतह ते जेको आहे सो मुकमल तौर ते जेके आहे सो हिमायत कई वञे, पर अपोज़िशन तरफ़ां वाज़ह तौर ते न सिर्फ़ु बयान जारी करे उनखे रद्द कयो आहे, पर इन सिलसिले में जेको आहे सो अॼु अपोज़िशन जे गॾियल पार्लियामानी पार्टियुनि जो बि इजलास कुझु ई देरि में शुरू थियण वारो आहे ऐं उन में वाज़ह तौर ते इहा हिकमत अमली जोड़ी थी वञे त जेकॾहिं हुकूमत तरफ़ां इहा कोशिशि कई वई तरमीमी फाइनेंस बिल पेश करण जो अॼु क़ौमी असेंबली इजलास में त उनखे कीअं रोकिजे ऐं उनखे कीअं रद्द कराइजे उन हवाले सां बि जेको आहे सो जेको आहे ऐं जेको अपोज़िशन जी पार्लियामानी पार्टियुनि जो इजलास आहे उहो कुझु देरि खां पोइ शुरू थियण वारो आहे। हुकूमत तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं बि जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो हो, जंहिंमें तरमीम फाइनेंस बिल जे हवाले सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल न थी सघी ऐं उनजी मंज़ूरी उते न ॾिनी वई, छो जो उते गुज़िरियल ॾींहुं वारे वफ़ाक़ी काबीना इजलास में मुख़्तलिफ़ जेके हुकूमत जी जेके इत्तेहादी पार्टियूं आहिनि जंहिंमें काफ़ी लीग एमकेएम उन्हनि तरफ़ां जेको आहे सो ख़दशा ज़ाहिर कया विया त जेसिताईं असांखे इतमाद में न वरितो वेंदो त असां जेको आहे सो इन बिल जी जेको आहे हिमायत न कंदासीं, जंहिं बैदि नाणे खाते जे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इन ॻाल्हि खां आगाही ॾिनी त आऊं जेको आहे सो इन फाइनेंस बिल ते तरमीम बिल ते जेको आहे सो इन जो जेको आहे सो इन मीडिया जेको आहे मां ब्रीफिंग ॾियण लाइ तयारु आहियां ऐं जेको आहे सो सुभाणे तव्हां जेको आहे इन सिलसिले में इजलास ॿीहर तलब कयो, जंहिं बैदि अॼु जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सदारत हेठि हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास थियो, जंहिंमें बाज़ाब्ता तौर ते नाणे खाते जे वफ़ाक़ी वज़ीर जेके तरमीमी बिल जेको क़ौमी असेंबली में शाम जो पेश कयो वेंदो इन हवाले सां तफ़सीली जेको आहे सो ब्रीफिंग ॾिनी ऐं वज़ीर आज़म जी ब्रीफिंग वठण खां पोइ जेको आहे सो इन बिल जी वफ़ाक़ी काबीना में मंज़ूरी ॾिनी छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना तरफ़ां मंज़ूरी मिलण खां पोइ अॼु जेको आहे सो हुकूमत तरफ़ां जेको क़ौमी असेंबली इजलास कुझु ई देरि में शुरू थियण वारो आहे उन में जेको आहे सो बिल पेश करण जो वाज़ह तौर ते इम्कान आहे। वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾियण जे लाइ। हिकु ॿी अहम ख़बर मां ॾींदा हलो त वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट हाउस पहुची वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त हुकूमत खे का बि ॾुखियाई न आहे। सहाफ़ी वज़ीर आज़म खां सवाल कयो त छा अवां शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर ॿुधंदा, जंहिं ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जवाब ॾिनो त शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर नौकरीअ जी दरख़्वास्त हूंदी आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट हाउस पहुची वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत खे का बि ॾुखियाई न आहे।
अमा खे अहम ख़बर ॾियूं पिया। सहाफ़ी वज़ीर आज़म खां सवाल कयो त छा शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर ॿुधंदा, जंहिं ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जवाब ॾिनो त शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर नौकरी जी दरख़्वास्त हूंदी आहे। अमा खे अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट हाउस पहुची वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत खे का बि ॾुखियाई न आई आहे। सहाफ़ी वज़ीर आज़म खां सवाल कयो त छा अवां शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर ॿुधंदा, जंहिं ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जवाब ॾिनो त शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर नौकरीअ जी दरख़्वास्त हूंदी आहे। जी नाज़रीन, अमा खे अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट हाउस पहुची वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत खे का बि ॾुखियाई न आहे। सहाफ़ीअ वज़ीर आज़म खां सवाल कयो त छा अवां शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर ॿुधंदा, जंहिं ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जवाब ॾिनो त शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर नौकरी जी दरख़्वास्त हूंदी आहे।